सिंध में बरसात की तबाही में केतराई शहर तोड़े गोठ शामिल आहिनि, पर उते सिंध के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के भर वारे तारीख़ी शहर न्यू सैदाबाद और उनके आस पास वारन गोठन जो हशर भी तारीख़ में लिखण जड़ो है। न्यू सैदाबाद शहर और गोठ शहनशाह जा तारीख़ी कब्रिस्तान बरसात और गंदे पानी की लपेट में अची वञण करे कब्रिस्तान में दफन थियल हज़ारे मानन जो कबरूं मुकम्मल बुडी चुकियूं आहिनि ऐं कब्रिस्तान कंहिं वॾी खॾ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हशर कब्रस्तान सां छा आहे ऐं कतरे कतरे समुंड थींदो आहे। जज़्बो इंसान ही मुअल माण्हू वीचारा के त मस्ती में हूंदा हुआ, कॾहिं त अॼु त वीचारा मायूस पिया आहिनि, बेवस वीचारा। हिननि जी मदद कई वञे, कब्रस्तान मां पाणी ही जल्द कढियो वञे, सम्झी न। सभिनि सां मुंहिंजी परज़ूर अपील आहे ऐं हींअर सियासी दौर आहे, तमामु सभिनि पार्टी को बि हिन में ही ख़िज़मत ख़लक़ आहे, सभु कंहिंजो हक़ आहे ऐं सभु को पंहिंजी मशीनूं ज़मींदार बि आहिनि, ट्रैक्टर सभु को कतरे कतरे समुंड थींदो, यकदमि पाणी निकिरी ईंदो। बाक़ी ही नदियूं जेके ढीकणियूं थो खणी अचनि, हिननि सां कमु कुझु कोन्ह थींदो। बरसाती पानी एतिरो जमा थियो आहे या गटरनि जो पाणी आहे? न न, गटरनि जो कोन, हिन में पोइ सभु गॾिजी विया आहिनि। आहे असल बरसाती पाणी आहे, हे खुदाई हिकिड़ो बसि डमर चऊं असांजा अमल अहिड़ा आहिनि ऐं पोइ त हाणे सभु गॾिजी वियो आहे। होॾां जेका ख़ासि किलिन जी मशीन आहे सा बि कान थी हले, बीठी आहे। हू पाणी बि हेॾां क्रॉस करे आयो आहे ऐं हिते वारो पाणी बि सभु सॼो मुल्क हिकु लॻो पियो आहे। ACDC ऐं पंहिंजो टीम टाउन जो ऐं जेके आलाकार असांजा जेके मोतबर माण्हू आहिनि, हुननि जो कमु आहे अची ॾिसनि ऐं हिन कम के अॻिते खणनि कम के। तव्हां अॼु अची कब्रिस्तान में ॾिसो त ही वीचारा मुर्दा कीअं पिया आहिनि, हुननि कब्रुनि जे अंदरि पाणी अची वियो। हाणे असांखे इहा ख़बर कान थी पए त असांजी क़बर हिननि मां कहिड़ी आहे। कब्रूं सफ़ा पट थी वियूं आहिनि। इन जे लाइ असांजी अपील आहे असांजे वॾनि खे त अची हिन कब्रिस्तान में माइनूं कनि ऐं कुझु मशीनूं रखी हिन पाणीअ मां कढनि त हिन कब्रिस्तान जी असां वरी मरमत करे हिनखे पंहिंजी जॻह ते आणियूं। तव्हां ॾिसी सघो था हिन टाइम कब्रिस्तान जो कहिड़ो हाल थी वियो आहे। इंतज़ामिया टाउन कमेटी न्यू सैदाबाद मुकम्मल तौर ते फेल थी वई आहे ऐं ख़ासि कर जॾहिं खां इलेक्शन पोस्टपोन थिया आहिनि हुन खां पोइ त सम्झो ही बिल्कुलु नाकाम थी विया आहिनि, सुम्ही विया आहिनि घर वञी। तव्हां ॾिसी सघो था मुकम्मल कब्रस्तान जी हालत ॾिसी सघो था। केर बि सियासी माण्हू हिते कोन्हे आयो आहे, समाजी माण्हू वीचारा पंहिंजी मुर्सी जे तहत चुरपुर करे रहिया आहिनि, पर हू छा कंदा। हाँ तव्हां टाउन कमेटी जे अंदर जेका मशीनूं आहिनि, हिकिड़ी मशीन आई आहे उहो 2 कलाक बाबा फलाणो थी वियो आहे, फलाणो खणी आयो आहे, पर मुकम्मल तौर ते फेल आहे। केर बि धणी कोन्हे शहर सैदाबाद जो, ख़ासि कर मक़ाम जो। ऐं जेकॾहिं माण्हू 4 आया बि आहिनि, हू चवनि था बाबा जेका ज़िंदा माण्हू आहिनि असां हुनखे संभालूं या मुअल खे संभालूं, न को हू ज़िंदा जा धणी आहिनि न को हू मुअल जा धणी आहिनि। हीअ सभु बदमाशी आहे इंतज़ामिया जी ऐं लाग़र्ज़ी आहे। जेको फंड अचे थो खाई था वञनि, केरु कोन्हे सैदाबाद जो धणी। ऐं इंतज़ामिया खां त कहिड़ी रिक्वेस्ट कयां, छो हुनखे कुझु करिणो ई कोन्हे, हुनखे पैसो खाइणो आहे। ऐं रिक्वेस्ट कंदो जेका शहर जा धणी थींदा आहिनि हुनखे त उहे शहर जा धणी थियनि, मुर्सी कनि ऐं पंहिंजो इंतज़ामिया खे डंडो ॾियनि त उहो मक़ाम खे क्लियर कराए। तव्हां ॾिसी सघो था टोटल 100% मक़ाम जेको आहे क़बरूं सभु अंदरि हली वियूं आहिनि, तव्हां हाल ॾिसी सघो था। ही मुकम्मल तौर ते इंतज़ामी ना हली आहे। ही रुगो बारिशनि जे करे न, पर हिकिड़े वक़्त खां वठी इहे सभु शयूं हलनि वियूं। सिहत में, तालीम में, अमन व अमान में, हर शइ में इंतज़ामिया मुकम्मल तौर ते फेल थी चुकी आहे। ऐं इंतज़ामिया खे ॿुधाइण थो चाहियां त अवाम ॾींहों ॾींहुं मायूसी ॾांहुं वधी रहियो आहे ऐं हिन मायूसी जो रिएक्शन केॾी महिल बि अची सघे थो ऐं उहो रिएक्शन कुझु बि थी सघे थो। त महिरबानी करे अवाम जे लाइ फलाही कमु कनि, अपनी जिम्मेवारियों निभाएं। सीतामढ़ा कब्रिस्तान है और शहर का मेन इलाका है और इसमें कोई जो है अभी तक कोई ख़ास टीम नहीं है। कल भी थोड़ा सा वक्त जो है 12 चला था, पानी निकला था, इसके अलावा आज कोई इंतज़ाम भी नहीं है अभी तक। आप क्या समझते हैं किसकी कोताही है ये? असल तो हमारी गफलत है, लेकिन जिस जिम्मेदार है इलाके के, शहर के, उनको ही जिसकी ज़िम्मेदारी है उनको करना चाहिए। इलेक्शन के ज़माने के करीब तो बहुत सारे लोग आ रहे थे, गलियों से भी पानी निकाल रहे थे। अब इलेक्शन की तारीख आगे पीछे हो गई है, तो अब कोई भी जो है इलेक्शन की जमात है, कोई भी किसी किस्म की कोई भी
मदद और इमदाद नहीं कर रही है। सॼो पाड़ो शहर एसी वटि वियासीं, असांखे रुगो कूड़ो दिलासा ॾिना, चयो असां अधु कलाक खां पोइ जेको सरकारी मशीन आहे उहो बंदि करे वेठा आहिनि, असां पंहिंजी मदद पाण मशीन लॻाए वेठा आहियूं। ऐं कल्ह वरी असां आयो, कल्ह वरी असांखे कूड़ो वाइदो आहे, 6 कलाक बिहो, सरकारी इदारो को बि या टाउन जो को बि अमलो असां सां ताउन नथो करे, असां पाण पंहिंजी मुर्शी में लॻा पिया आहियूं। ऐं असां वार्ड नंबर 6 न शहर वारा अपील था कयूं, जेका असांजा वोट वठण वारा असांजा जेका वोट जे टाइम ते धणी सां उन्हनि खे चई छॾियो असांजो हीउ कमु थींदो ते वोट ॾींदासीं, न असांजे पाड़े में न ईंदा असां इनशाला उन्हनि खे वोट कोन ॾींदासीं। उहे मशीनूं बंदि पयूं आहिनि, सरकारी अमलो उते पघार वठे पियो, उते ऑपरेटर घर सुता पिया आहिनि। रुगो फोटू कढाए असां सां गॾु विया, असां चऊं था असांखे जेको हिते पाणी कढाए ॾींदा हो 5-4 ॾींहं वोट ॾींदासीं, न त असां बाइकाट कंदा, असांखे वोट ई कोन ॾींदासीं। हाणे कब्रस्तान ॾिसो पिया सॼो ॿुॾी वियो आहे, का इंतिज़ामिया हिते न आई आहे। ऐं हीअ परियां असांजा घर आहिनि, हीअ बि सभु रस्तियूं माना ॿुॾी पियूं हुन ते। सो असां कल्ह आयो अमलो टाउन जो, सो कलाक जे वक़्फ़े ते थोरी माना मोटर या लिफ्ट जेकी आहे हलाई अथसि, पर हुन खां पोइ जीअं बंदि थी आहे सो अञा कान थी। असां वियासीं त रुगो बहाना अथसि त हीअं न हीअं, या पाइप कोन अथसि या डीज़ल कोन्हे, या मसलन मुख़्तसर ॻाल्हियूं। मास्तरनि उन्हनि खे ॾुखियाई आहे। हीअ मक़ामी क़ब्रस्तान आहे इन जो न्यू सईदाबाद जो, हिते हर ज़ात तक़रीबन हिते पूरियल आहे। इन में जेके बि क़बरूं आहिनि सभु ज़बून थी वियूं आहिनि, इन जी का बि सार संभाल न लही वई आहे क़ब्रस्तान जी। AC आयो आहे ऐं मुख़्तियारकार बि आयो हो, ऐं रईस नज़ीर वारो पुटु सरफराज़ राव जेको इलेक्शन में बीठल हो हींअर चेयरमैन जी सीट ते, उहो बि हिते पहुतो हो। उन बि रुगो फ़ोटू कढाए मुख़्तसिर ॻाल्हियूं करे फ़ोटू कढाए विया हलिया। गटरनि जो हिननि जो न आहे इंतिज़ामिया आई, 8 ॾींहं पाणी कोन था कढनि, खॾूं अॻे फुल लॻी पियूं आहिनि, मींहं जूं बकणियूं पवनि थियूं त खॾूं उथलियूं वञनि, गस बंदि थी वञनि। ऐं जे खॾूं ख़ाली रखनि, पाणी मशीनियूं हलाइनि टाइम सां, त एतिरो पाणी कोन थिए आहे। लिफ्ट मशीन हिते पई आहे, या तव्हांजी आहे या सरकारी आहे? इहा सरकारी आहे, 8 ॾींहंनि खां हिते पई आहे। हितां पाणी उबतो कढनि, भाउ होॾां हिननि खे चई बीह रहिया आहियूं, बाबा जॾहिं होॾां था पाणी कढो, मशीन खणी आई उते रखो, उते 5 फुटनि जे फ़ासिले ते पाणी बि सही निकिरंदो, त पोइ माना ज़िद करे वेठा आहिनि। 2-टे चकर TMN खे हिननि खे चई, हुतां मूं निकाल बि करायो, होॾां क्रॉसिंग, उहा बि क्रॉसिंग उते धूड़ बि पाए ऐं कुझु बि कोन्हे। हाणे हितां बि रुगो तेल खाइण जे चकर में हितां हुन खॾ में वञे, वरी उहा खॾ शाख में कढे पाणी, रुगो अंधेर नगरी लॻी पई आहे, इंतिज़ामिया न हली आहे। जॾहिं त न्यू सैदाबाद भरिसां ॻोठ शहनशाह, पुराणी सैदाबाद, खडवारा हजाणा, पीर झंडो, लालू ख़ासकेली समेत हालाजी यूसी, सैयद फतेह महमद शाह अजनाणी जा ॻोठ गुलाम मोहम्मद बलाल, माड़ी मोहम्मद खान, मेवो बलाल, आदिल बलाल, जमाल डहरी, उस्मान बलाल जी बि हालत रहमजोगी आहे। बरसात जी तबाही कुदरती आफ़त ज़रूरु आहे, पर चूंडियल नुमाइंदनि लाॻापियल इदारनि ख़ासि तौर ते ज़िले इंतिज़ामिया जी लाॻीती लापरवाही, बद इंतिज़ामी ऐं करप्शन सबबि माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वधारे अखियुनि ॾिठो आहे, वाला वॾी तव्हांजूं महिरबानियूं जे असांजो हाल त अची ॾिठो आहे। भला राशन में विराजे टेंट पिया ॾियनि, हुकूमत वारा तव्हांखे मिलियो न बाबा, असां इहो ॾिठो ई कोन्हे त राशन आहे छा, केरु ॾींदो आहे? असांखे का ख़बर न आहे, पंहिंजो पाण खाइनि पीअनि पिया, जेके पैसे वारा आहिनि पर उनखे पिया ॾियनि। उस्ताद असगर जी महिरबानी आहे जे न थी असां हिनखे शिकायत ॾिनी, उन तोखे ॾिनी, भली करे आयो, जी करे आयो। वोट तव्हां हिते सॼी ज़िंदगी कंहिंखे ॾिना? असां सॼी ज़िंदगी असां पंहिंजा ॾिना अॻु में पीपी खे, पर हींअर पीपी त लाइक़ु ई कोन्हे बाबा, पीपी तबाह करे छॾियो आहे। इहे अथव हाल। पोइ वरी बि वोट ॾींदो पीपी न बाबा, कोन ॾींदासीं, असां ईअं ई सही आहियूं। पोइ हींअर तव्हांजा घर ॾिठा पिया न, गुज़र कीअं पियो हले? असांजो गुज़र बसि हला होॾे, पोइ बुख ई बुख ते अधु बुख गुज़ारो पियो हले। साह त ॻाइण में बाबा पूरा आहियूं, छा कयूं, अलावा पोठड़े ते वेठा आहियूं। केतिरो नुक़सानु थियो आहे ॻोठ में? नुक़सानु बाबा ही सभु अलाए केतिरो थियो आहे, का ख़बर ई कान थी पई। असां त रुगो होश में ई कोन्हूं, पोठड़े ते वेठा आहियूं, किथे बचा लिकायूं, ॾिसो आहे सभु जायूं के ॾही वियूं, क्रेक लॻी पियूं आहिनि, ख़ौफ़नाक ज़िंदगी। राति जो अखि बि कोन था हणूं बाबा, किथां वञूं? बरसाति जेॾी महिल पई थी उन वक़्तु पोठड़े ते वेठा आहियूं, बसि खटूं भूं करे वेझूं पिया, सॼी राति सॼो ॾींहुं बसि परेशान।
ॿाराड़ियुनि जे इलाइक़नि में बरसाती पाणी अचण बैदि सवे कुटुंब पंहिंजा अझा डहण करे रोडनि रस्तनि ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। असांजे ॻोठ शहर जे ॻोठ में असांजो घर किरी वियो आहे। बरसाति में को बि सरकार जे तरफ़ां को बि माण्हू असां वटि हिसे न पहुतो आहे सार संभाल लाइ। असां वॾी तकलीफ़ में आहियूं ऐं असांजी सार लाइ लधी वञे। असां सभिनी खे इतला कयो आहे पर अञा कोई न पहुतो आहे सार। तव्हांजो गुज़र सफ़र कीअं पियो थिए? तव्हांजा घर बि किरी पिया आहिनि? बसि अलाह जे आसिरे बसि हलूं पिया, अलाह भलाई कंदो। बसि टंग कटी पई आहे, माल मता सफ़ा ॿार बच्चा छिके कढिया अथऊं। ॾिसे पिया इहा हालत को चङो कोन रसियो आहे। हीअ बि को पाड़े वारो हो सम्झे असांखे आधर ॿार करे वियो आहे। को पाड़े जो न नाज़ुम न छा न केरु असां ईअं ई पिया आहियूं। ईअं त कोन थींदो आहे न। बरसाति खां पोइ तव्हां वटि केरु बि कोन आयो आहे? न केरु बि कोन आयो आहे बरसाति खां पोइ। केरु कंहिं माण्हू कोन निहारियो आहे, न चङे न मथे न नाज़मंद न ॻोठ जो चङो ई केरु कोन आयो आहे। केतिरो नुक़सानु थियो आहे बरसाति करे? इहे बरसाति जे करे सभु नुक़सानु थियो आहे। घर बर कटूं बटूं ॿार बच्चा दर बदर माल दर बदर। पोइ तव्हांजो गुज़र कीअं पियो थिए? गुज़र कोन्हे बसि ईअं वेठा आहियूं ॿार बच्चा, छाजो गुज़र आहे? तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? असांखे जाॻायूं बि ॾिन, पंहिंजो पेट लाइ बि ॾिन। ईअं त कोन थींदो आहे। नाज़म अचनि था वाउंटनि लाइ त असां घर में 20 वाउंट था वठनि, पर हींअर त हली निहा त के बच्चा बुखिया पेट बुखिया बच्चा वेठा आहिनि। न जायूं किरी पिया आहिनि, दर बदर बसि माल पठल ते बीठा आहिनि। बुखिया टियों जो चौथों सिजदो भरे माल त बुख ते, पर बच्चा बि बुख ते। वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वाउंट पीरनि खे बि था, मखदूमनि खे बि था ॾियूं। वाउंट त हलनि। मखदूमनि खे तव्हां वोट ॾिना? मखदूमनि जो नुमाइंदो आयो आहे तव्हां वटि? न को कोन आयो आहे, न को पीरनि जो न को मखदूमनि जो। हींअर वोट ॾींदो मखदूमनि खे? जेको वठंदो त असां सभिनि जा ॿाहनि ॿधा ॿाना आहियूं। असांखे खे न इनकार करियूं कोन को। मुतासिर ख़ानदान बेयारो मददगार बुखूं काटे पंहिंजो वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। गुज़िरियल 1 महीने खां वठी लाॻीतो बरसातूं पवण सबबि कारोबार ऐं मज़दूरी ख़तम थी चुकी हुई त वेतर बरसाती पाणी वारी ॿोॾ माण्हुनि खे घरनि खां बेघर करे छॾियो आहे, जंहिं करे मर्द औरतूं ॿारड़ा पिनण ते मजबूर थी विया आहिनि। बरसाति मुतासिरनि लाइ सरकार पारां मिलियल राशन जियाला पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे ॾेई मुतासिर माण्हुनि जी दिलि आज़ारी करे रहिया आहिनि। ऐं उहो बि ॿुधायो पियो वञे त बलदियाती चूंडनि में PP उमेदवारनि मुतासिर माण्हुनि जे नालनि ते राशन वठी पंहिंजनि घरनि में स्टॉक कंदा वञनि था, जेका सरासर ग़रीब ऐं बरसाति मुतासिरनि सां नाइंसाफ़ी आहे। ज़िलई हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त शहरनि ऐं ॿाराड़ियुनि में बरसाति खां मुतासिर थियल माण्हुनि जी मदद करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। कैमरामैन वाजिद मल्हा सां गॾु मुमताज़ बलाल, सिंध TV न्यूज़, न्यूज़ हैदराबाद।